अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? तव्हां जेके मुंहिंजा सब्सक्राइबर आहियो, व्यूअर्स आहियो, फॉलोअर्स आहियो, तव्हां तमामु घणी महिरबानी। तव्हां असांजी वीडियो खे वधि खां वधि ॾिसंदा कयो था, जीअं असांजो वॉचिंग टाइम आहे जेको वधे। हिन जे लाइ माशाअल्लाह असांजी कोशिशि हुई नंढड़ी ऐं असांजो हिकिड़ो चैनल अॼु तमामु बहितरीनु तरीक़े सां पहुची वियो आहे। अॼु सचल साईं जी काफ़ी तव्हांजे आॾो पेश कंदासीं। हीअ कलाम काफ़ी अरसे खां वठी असीं काफ़ी फनकारनि जे तव्हां ॿुधंदा पिया अचूं। अॼु पंहिंजे आवाज़ ऐं पंहिंजे अंदाज़ में पेश कंदासीं। जहिड़ो बि असांजो हाल, असांजे चैनल खे तव्हां बिल्कुलु लाइक करियो। महबूबाने में दिलाइवे, माशुकाने में दिलाइवे, हो आशिकां दे घर रंग वे, हो आशिकां दे घर रंग वे, माशुकाने में दिलाइवे। अकल नूं इश्क न मनदा, नीह गत्या ईअं नंगवे, हो नीह विञाया ईअं नंगवे, महबूबाने में दिलाइवे, माशुकाने में दिलाइवे, हो आशिकां दे घर रंग वे, आशिकां दे घर रंग वे, माशुकाने में दिलाइवे। एक दिल हाई राजू नितिया, एक दिल हाई राजू नितिया, मैं नहीं खड़ियां दी मंगवे, हो मैं नहीं खड़ियां दी मंगवे, महबूबाने में दिलाइवे, माशुकाने में दिलाइवे, हो आशिकां दे घर रंग वे, सचल आशिक सुध न आपदिया, सचल आशिक सुध न आपदिया, विरह गत्या ईअं वंगवे, हो विरह गत्या ईअं वंगवे, महबूबाने में दिलाइवे।